ये स्कूल आ ये रही भित किरण वारी आ ॿारनि जो या उस्ताद केर बि वेठा आहिनि जॾहिं छित किरी त हिन जो ज़िम्मेदार केरु हूंदो। टियों चौथों ऐं पंजे जो हे क्लास आहे स्कूल आहे। हिते सुबुह वरी छा कयो अथऊं हिते घूम करे हिते ॿधी विया। हे अञा ताईं पनी पई आहे उतां कुझु हेठि किरियो हेठि हिते मिटी विधी आहे उन मथां। हे को बि हुते ख़्यालु करण वारो न आहे। उन ॾींहुं टीओ बि विज़िट करे वियो पर कंहिंखे बि हिन मोहतमम आहे पंहिंजो हुन सां बि ॻाल्हायो आहे। असां घणो कुझु चयो हुन भराव कयो। पहिरां क्लास वरी बि ठीकु हुया पर हाणे इहा हालत आहे। हेॾे वरी अलॻि कयो आहे असां। हे ॿियो क्लास आहे। पहिरियों ऐं ॿियो हिते अलॻि कयो आहे। हे क्लास वरी बि कुझु चङो आहे हुन खां। हिते फर्श पियल हुयो पर हिन भराव कयो आहे त असां ठाराईंदासीं हिनखे बि साल थियण वारो आहे कुझु न थियो आहे। हिन जी हालत बि ख़स्ता आहे का एॾी सुठी कोन्हे का। हे पहिरें ऐं ॿिए जा मास्क थिया हे स्कूल आहे साईं। उस्ताद रेगुलर अचनि था पढ़ाइनि था। मोली आहे जेको बहरहाल